नाज़रीन, मटियारी में डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह पारां ज़िले अंदर कोविड-19 वैक्सीनेशन सेंटर जो इफ्तिताह कयो वियो आहे। उन हवाले से पेश आहे बाबू खास खेली जी ही रिपोर्ट। हॉस्पिटल में जो सेंटर ठहियो आहे अॼु खां उन जो इफ्तिताह थींदो। ही जेका हेल्थ केयर प्रोवाइडर फर्स्ट फेज़ में उन्हनि खे वैक्सीन थींदी। पहिरीं जंहिंखे फर्स्ट डोज लॻी चुको आहे लम्स में हैदराबाद में, हाणे उन्हनि खे ओॾां वञण जी ज़रूरत कोन पवंदी, पंहिंजे ई डिस्ट्रिक्ट में उन्हनि खे हणाईंदासीं। इहो तक़रीबन 1100-1200 असांजे डिस्ट्रिक्ट में हेल्थ केयर प्रोवाइडर आहिनि। जॾहिं उन्हनि जा कंप्लीट 2 डोज थी वेंदा त पोइ मथां गवर्नमेंट जी पॉलिसी मुताबिक़ 65 अबव जी जेका पॉपुलेशन आहे उन जी जेकॾहिं वैक्सीनेशन शुरू थींदी उहा पोइ केॾांहुं ॿिए हंधि वञण जी ज़रूरत कोन पवंदी, असांजे पंहिंजे ई डिस्ट्रिक्ट में थींदी। इनिशियली अॼु खां ही सेंटर स्टार्ट थियो आहे। विदिन 3 days or 4 असांजा जेके 2 तहलका आहिनि, तहलका हाला आहे, तहलका सैदाबाद आहे, RHC भिटशा आहे, उन्हनि में बि इस्टेब्लिश थी वेंदा। उहा साॻी पॉलिसी रहंदी। पोइ जेका असांजी जनरल पॉपुलेशन में आहे ही वैक्सीनेशन सेंटर अॼु इनोग्रेट थिए पियो फॉर कोरोना वैक्सीन लाइ। हिते डिस्ट्रिक्ट जा जेके बि पहिरें मरहले में जेके हेल्थ केयर सिहत सां वाबस्ता रखियल माण्हू आहिनि पहिरीं उन्हनि खे लॻंदी, जंहिंमें डॉक्टर्स आहिनि, स्टाफ आहिनि। हिन सेंटर अॼु खां फंक्शनल थियो आहे त हिन जे जेको तरीक़ेकार आहे वैक्सीन लॻाइण जो, त उहो असां पहिरियां जंहिं माण्हू खे वैक्सीन लॻंदी उहो उन जे अहल आहे या न, ऐं उहो फिज़िकली वेल आहे कि गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां इंस्ट्रक्शन आहिनि त तव्हां पंहिंजे डिस्ट्रिक्ट में वैक्सीनेशन सेंटर ठाहियो, जंहिंमें असां स्टार्ट कई आहे DHQ मटियारी खां। उन खां बाद में इंशाल्लाह हफ़्ते खन में असांजो THQ हाला, THQ सैदाबाद ऐं RHC भिटशा में सेंटर थींदा। हिन में तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाए रहिया त पहिरीं असांजी जेके बि असांजा हेल्थ केयर प्रोवाइडर आहिनि तक़रीबन 1000-1100 असांजा जेके बि आहिनि उन्हनि जी वैक्सीनेशन थींदी। उन खां पोइ जेको ॿियो फेज़ ईंदो उन में जेके ओल्ड एज वारा माण्हू आहिनि, उन खां पोइ जीअं जीअं असांखे गवर्नमेंट